नाज़रीन, ठटो मां वफ़ा अकरम अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ शीराज़िन जे सरवान सैयद शफ़क़त शाह शीराज़ी, एमएनए सैयद अयाज़ शाह शीराज़ी, सूबाई वज़ीर सैयद रियाज़ शाह शीराज़ी ऐं हाजी हनीफ़ मेमन जे मुसलसिल कोशिशनि ऐं काविशनि बाद नेट ज़िले ठटे ऐं ज़िले सिजावल जे 600 NCHD फीडर्स टीचर्स जूं 3 सालनि खां बंदि पयल पघारूं जारी करण ते NCHD वर्किंग कमेटी जे उस्ताद अॻवाननि मोहम्मद ख़ान मला, सैयद शाह ज़ैद शाह शीराज़ी, सैयद सरफराज़ शाह सावण, बरफ़त हबीबुल्ला रांटो, गफ़ार भंभरो, अब्दुल गनी बिरोही, मक़सूद समो ऐं ॿियनि अॻवाननि पारां शीराज़ी हाउस ठटे पहुची सूबाई वज़ीर सैयद रियाज़ शाह शीराज़ी अजरकूं ऐं लोंगियूं पाराए मथस गुलनि जी वर्खा कंदे खिराज तहसीन पेश कयो वियो। तक़रीब खे ख़िताब कंदे NCHD वर्किंग कमेटी जे सरवान मोहम्मद ख़ान मलाह चयो त असां ज़िले ठटे जा समूरा फीडर टीचर्स शीराज़िन जे सरवान सैयद शफ़क़त शाह, एमएनए सैयद अयाज़ शाह शीराज़ी, सूबाई वज़ीर रियाज़ शाह शीराज़ी ऐं हाजी हनीफ़ मेमन जन जा शुक्रगुज़ार आहियूं, जन असांजो 3 सालनि खां बंदि पयल पघारूं शुरू कराए छॾियूं।